हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वफ़ात खां पोइ संदन 4 असहाब हिन रीत ख़िलाफ़त जी मुसन ते वेठा। हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर फारूक, हज़रत उस्मान गनी ऐं हज़रत अली करमुल्लाह वजह। हज़रत अली कूफा जी मस्जिद में निमाज़ पढ़ंदे शहीद थियो। संदस शहादत बाद संदस वॾे पुट इमाम हसन ख़िलाफ़त जो छट पहिरियो, पर हज़रत अली पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्याणो ऐं संदन धीउ फातिमा सां परिणियल हो। मुआविया इमाम हसन ऐं भाणस इमाम हुसैन खे वॾा वज़ीफ़ा ॾेई मदीने रवानो कयो ऐं इहो पिणु अंजाम कयईं त ख़ासि पोइ वरी बि इमाम हसन ख़िलाफ़त जी मुसन ते वेंदो। मुआविया जे पुट यज़ीद पीउ जे मरण खां अॻे ई इमाम हसन खे ज़हर ॾियारे शहीद करायो। पीउ जी वफ़ात बाद यज़ीद पाण खे ज़ोरी ख़लीफ़ो ज़ाहिर कयो। जॾहिं मुआविया जी मौत जी ख़बर हर हंधि पइजी वई, तॾहिं कूफ़िन इमाम हुसैन ॾांहुं काग़ज़ रवाना कया, जिन में पाण खे संदसि ताबेदार ज़ाहिर कयाऊं। इमाम हुसैन कूफ़ा ॾांहुं रवानो थियो त संदसि इमाम हुसैन बाबुल जी सरहद ते पहुतो ई कीन त खेसि मालूम थियो त कूफ़ी फिरी यज़ीद जा हिमायती थिया आहिनि। इमाम हुसैन ज़ुल्जन्ना घोड़े ते सवार हो। जॾहिं मारिया जे अनिया ते पहुतो, तॾहिं संदसि घोड़ो अॻिते चुरण जी न पियो करे। हिकु साथी चयोसि त इन ई मैदान खे करबला जो मैदान पिणु सॾींदा आहिनि। उन ते संदसि ज़िबान मां अज़ ख़ुद ही लफ़्ज़ निकिता, अल्लाहु अकबर। ही ज़मीन करब यानी मुसीबत ऐं बला यानी आफ़त जो घर आहे ऐं मंझसि खून जा रेला वहनि था। संदसि अज़ीज़न खेसि कूफ़ियन जे बेवफ़ाई खां आगाह कयो। इमाम हुसैन संदन चवण न मञियो ऐं धणी ते रखी पंहिंजे कुणुम कबीले सां कूफ़ा ॾांहुं रवानो थियो। इमाम हुसैन ॿियो को हीलो न ॾिसी करबला जे मैदान में ख़ेमा खोड़िया। यज़ीद मलून सारे ख़ानदान जो पाणी बि बंदि कराए छॾियो। इमाम हुसैन के सिर्फ़ 40 प्यादा ऐं 32 सवार साण हुआ। मुहर्रम जी 10 तारीख़ छंछर ॾींहुं असर जो इमाम हुसैन जंग लाइ तैयार थी बीठो। खेसि बदन ते मिस्री अबा पहिरियल हुई ऐं सर ते पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दस्तार। चेल में हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जी तरार ज़ुल्फ़कार ॿधल हुयसि ऐं कुल्हनि ते हज़रत हमज़े जी ढाल ढारियल हुयसि। सुतर ते सुरह हुर पंहिंजी फ़ौज सुमेत यज़ीद खां मुंहुं मोड़े अची इमाम हुसैन सां शामिल थियो ऐं मांझनि जियां लड़ी शहीद थियो। यज़ीद जे तरफ़ां शिमर मलून लश्कर जी अॻवानी पई कई। शिमर इमाम हुसैन जे सरफरोश जवाननि जे हमले जो ताव सही न सघियो, सो हुकुम ॾिनई त तंबुनि खे बाह ॾियो। उन ते बीबियूं कीहूं कंदियूं ख़ेमनि खां ॿाहिरि निकिरी आयूं। इमाम हुसैन शिमर खे चयो, ऐ पलीत, तूं मुंहिंजे अयाल मां बि नथो टरी, अशाल दोज़क जी बाह में जली मरे। इहो ॿुधी शिमर पंहिंजो हुकुम रद्द कयो। ॿिपरनि जे ॿिन्ही धुरनि जंग मुहमल करे अॻी निमाज़ पढ़ी। इमाम हुसैन बि निमाज़ अदा कई। यज़ीद जो लश्कर उथाह हो। आख़िर इमाम हुसैन जा समूरा साथी शहीद थी विया ऐं बाक़ी वञी संदसि पुट ऐं भाइटिया बचा। संदसि भाइटियो इमाम कासिम दुश्मन ते मारो करण लाइ संभरियो। इमाम कासिम जे उसण खां अॻु इमाम हुसैन खेसि पंहिंजी न्याणी परणाई ऐं पोइ घोट केतिरनि खे ई क़त्ल करे चाचे मथां पंहिंजो सिर फिदा कयो। इमाम हुसैन जो अभम पुट अली असगर अची उञ में मांदो थियो। खेसि हंज में खणी दुश्मन खे चयईं, हिन मासूम अव्हां जो कहिड़ो गुनाह कयो आहे? पाणी चुको ॾियो त पियारियांसि। हिकु ख़बीस हिकु तीर हयो जो अची मासूमड़े जी निड़ीअ में लॻो। इमाम हुसैन लहू जा लुड़क हारे धणीअ जी कई त सबर में रहियो। इहो ॾिसी संदसि पुट ज़ैनुलाब्दीन वेढ़ लाइ तैयार थियो, पर इमाम हुसैन खेसि रोके चयो, तुंहिंजे शहीद थियण सां असांजो समूरो ख़ानदान ख़तम थी वेंदो। धणी कंदो त तुंहिंजे करे ई असांजो नस्ल क़यामत ताईं क़ाइम रहंदो। आख़िर इमाम हुसैन सभिनी खां मोकिलाए जंग जे मैदान में काहे पियो। वाट ते अची उञ लॻियुसि, सो घोड़ो फ़रात नदी तरफ़ फेरायई। जीअं ई पाणी बुक थे पीताई, तीअं ई अची हिकु तीर वात में लॻुसि। इमाम हुसैन सुरहन जियां लड़ंदो रहियो ऐं नेठि घावनि ऐं उञ सबबि ज़मीन ते लेटी पियो। कंहिंखे हिमत न थिए थी जो संदसि वेझो अचे। आख़िर शिमर मलून हरफत हलाए अची संदसि छाती ते चढ़ी वेठो।
इमाम हुसैन खां निमाज़ जी इजाज़त घुरी। उन्हीं ते शिमर संदसि सीने तां उथियो, पर जीअं ई इमाम हुसैन निमाज़ पढ़ी तीअं ई गद्दारी करे खेसि तरार हणी शहीद करे छॾियईं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सुर केॾारो में हक़ जी राह ते हलंदड़नि जी सूरनि ऐं सख़्तियुनि जो बयानु कयो आहे। धणी पंहिंजनि प्यारनि खे सख़्तियूं थो सहाए, इन्हीअ में को ऊनो राज़ रखियल आहे। हज़रत अली ऐं संदसि औलाद लाइ शहादत अज़ुल खां ई लिखियल हुई। हुननि पंहिंजा सर दीन ऐं हक़ तां फिदा कया। सच्चा इंसान कॾहिं बि ज़ुल्म ऐं सितम अॻियां नथा झुकनि ऐं पंहिंजी जान साईं तां सदको करण में सादत था समझनि। संदन शहादत जी बरकत साईं दुनिया में हक़ जो गुलशन हमेशा सर सब्ज़ ऐं शादाब थो रहे। अहिड़ी रीत हू पाण खे फना करे बका खे था रसनि ऐं अब्दी ऐश था माणत। जन्नत संदन जो फाइक हलिया फिरदोस। हकीकत में शहादत हज़रत अली ऐं संदसि औलाद लाइ अज़ल खां लिखियल हुई। हुननि लाइ इहा सख़्ती न हुई, पर इलाही मोहब्बत जो मींहुं हो। मुहर्रम मोटी आयो, आया तान इमाम, मदीने जा ॼाम, मौला मूंखे मेड़ी। खीमा खोड़ियाऊं, झेड़ो यज़ीद साम्हूं, जुंबी जोड़ियाऊं, मुंहुं न मोड़ियाऊं, पसी ताव तरार जो। सख़्ती शहादत जी मिड़ोई मलार, दूर नाहे यज़ीद खे इहो इश्क जो आसार, कुसण जो करार असुल इमामन सी। सख़्ती शहादत जी निसोरोई नाज, रिंद परोणी राज, कज़िए करबला जो। कामिल करबला में आया जंग जवान, धरती धुबी लर्जी थरथलिया आसमान, करह हुई कान हू नज़ारो नींद। दोस्त कुहाए दादुला मुहिब माराए, खासन खलीलन के सख़्तियूं सहाए, अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे, उन्हीअ मंझि आहे का उन्ही ॻाल्हि इसरार। होॾां हुन हाकारियो, हेॾां ही हणनि, सुरनायूं ऐं सुंधेड़ा ॿिन्हिनि पार ॿरनि, घोटनि ऐं घोड़नि रिण में लाऊं लधियूं। कूफियुनि काग़ज़ लिखियो विच विझी अल्लाह, असीं ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह, हेकर हेॾे आओ त तख़्त ताबीनी तुंहिंजे। कूफी करबला में पाणी न पीआरिन, उते अली शाह खे शहज़ादा सारिन, निकिरियो निहारिन चढ़ मीर मोहम्मद अरबी। ॾाढ़ी रत रतियास, ॾंद त ॾाढ़ूअ गुल जीअं, चोॾीह माह चंड जीअं, पिड़ में पागड़ियास, मेड़ी में मोहम्मद जी मर मुर्कीअ मास, तंहिं सूर्य खे शाबास जो मथे पड़ पुरज़ा थिए। ककर करबला जा मादर थे मेड़ियास, फटन तां रत फुड़ा अलीअ थे उघियास, मिड़ेई माफ़ कयास ख़ालिक बदले खून जो। जन्नत संदिन जोई फाइक हलिया फिरदोस ॾे, फानी थिया फिलाह में होए सी थिया होए, रब ॾेखारियाई रोए उन्हनि सी एहसान सी।